नवाबशाह के करीब इंसानियत सोज वाकया, 12 साल निमरा के कत्ल का ड्रॉप सीन। 12 साल मासूम निमरा को कत्ल करने के बाद जलाने वाला वहशी दरिंदा उसका अपना ही भाई निकला। तर्जमान एसएसपी शहीद बेनजीराबाद के मुताबिक 12 साल निमरा को कत्ल करके जला दिया गया था। जाम साहब पुलिस ने मुकदमा दर्ज करके 2 दिन के अंदर सफाक कातिल को गिरफ्तार कर लिया। जाम साहब थाने जी हदूद में ज़मीन में पियल लाश जो छोकिरीअ जो उन जो इतला मिलियो त जेको आहे लाश उते पियल आहे। अहिड़े इतला मिलण ते जेको आहे सो लाश उते रिकवर करे ऐं खणी आया आहियूं हिते कानूनी कार्रवाई जे लाइ। पोस्टमार्टम वग़ैरह जेको आहे उहो हींअर थियणो आहे डेड बॉडी जो। हाँ WMO जेको आहे मैडम नाले जी ख़बर पई आहे या वजह जी ख़बर पई? निर्मा नालो अथसि, बाक़ी को रीज़न अञा ॾिसजे अञा तफ़्तीश जो जेको आहे असांजो इनिशियल जेको आहे टाइम आहे त कंफर्म जीअं थींदो त पोइ जेको आहे वधीक ॿुधाइबो। ॿुधाइनि पिया त माना तशद्दुद बि थियल आहे, लाश ते कपिड़ा बि सड़ियल आहिनि। जी हाँ, लाश सड़ियल बि आहे, तशद्दुद थियल आहे। फीमेल जो लाश आहे एक्चुअल कंप्लीट जेका आहे एग्ज़ामिनेशन जेका आहे उहा मेडिकल जी जेका असांजी डॉक्टर आहे उहा कंदी त उन खां पोइ जेको आहे उहो असां जेको आहे तफ़सील ॿुधाए। घणनि ॾींहंनि खां गुम हुई छोकिरी वारसनि जे मुताबिक़? अहिड़ी का इतला पुलिस खे न मिली आहे, बाक़ी जीअं लाश मिलियो आहे त जीअं इतला मिली आहे। पुलिस ने जदीद साइंटिफिक तरीके तफ्तीश से कातिल इफ्तिखार को गिरफ्तार कर लिया। तफ्तीश के दौरान मुलजिम ने एतराफी बयान में कहा कि मकतूला के साथ जबरदस्ती करता था। राज अफशा होने के खौफ से मकतूला को कत्ल करके जला दिया। HRJDO न्यूज से अब तक के लिए बस इतना ही। मजीद खबरों और अपडेट्स के लिए देखते रहिए HRJDO न्यूज।